साइफर केस में पीटीआई चेयरमैन शाह महमूद कुरैशी ते फर्द जुर्म लागू कई वियो। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत कायम ख़ास अदालत अडियाला जेल में ॿुधणी कई। नव में सानी बाबत फौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल। वफ़ाक़ी सरकार ट्रायल बाबत सुप्रीम कोर्ट के आगाह करे छॾियो। नौ हरीफ नौ इम्तिहान क्रिकेट वर्ल्ड कप में वापसी लाइ पाकिस्तानी टीम अॼु अफगानिस्तान सां मुक़ाबिलो कंदी। चेन्नई जे मैदान ते 1:30 वॻे शुरू थींदड़ अहम मैच जो शौक़ीननि खे बेसब्री सां इंतज़ार। हरीफ टीम जे स्पिन अटैक जो मुक़ाबिलो करण लाइ कप्तान बाबर आज़म समेत मोहम्मद रिज़वान, इमामुल हक ऐं ॿियनि बैटर्स गुज़िरियल ॾींहुं भरपूर प्रैक्टिस कई। ग्रीन शर्ट्स बिना कंहिं तब्दीली खां सवाइ मैदान में लहण जो इम्कान। इसराइल पारां गज़ा ते हमला तेज़ करण जो ऐलान। गज़ा में गुज़िरियल 24 कलाकनि जे दौरान वधीक 400 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइल जी बमबारी जे नतीजे में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 4841 थी वियो। 14,300 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। अल-जबालिया कैम्प ते बमबारी में ॿारनि समेत 30 फ़लस्तीनी शहीद। अल-कुद्स अस्पताल वेझो बि इसराइली जहाज़नि जी बमबारी। इसराइली बमबारी में गज़ा जूं 31 मस्जिदूं शहीद थी वियूं। इसराइली फ़ौजी गज़ा में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम। हमासी अस्करी विंग अल-क़स्साम ब्रिगेड इसराइल जी टैंक तबाह करे छॾी। चीन जी दिफ़ाई वज़ारत इसराइल फ़लस्तीन जंग खां पोइ विच ओभर में पंहिंजा 6 सामूंडी जंगी जहाज़ मुक़ररु करे छॾिया। चीनी अख़बार मूजिबि अमान जी सामूंडी फ़ौज सां गॾियल मशक़ुनि बाद चीनी टास्क फोर्स अणॼातल हंध ॾांहुं रवानी थी वई। अमेरिका, बरतानिया, फ्रांस, जर्मनी, इटली ऐं कैनेडा इसराइल जी हिमायत जारी रखण लाइ पुरअज़्म। अमरीकी सदर जो बाइडन जो इतिहादी अॻवाननि सां टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल खां पोइ अहिड़ो बयानु साम्हूं आयो। बयान में इसराइल खे आलमी क़ानूननि जी पासदारी ऐं शहरियुनि जे तहफ़्फ़ुज़ ते बि ज़ोर भरियो वियो। इसराइल फ़लस्तीनियुनि ते हमला रोकण खां इनकार करे छॾियो। आला इसराइली उहिदेदार जो चवणु आहे त अमरीका तरफ़ां जंग ख़त्म करण वारे मुतालबे खां आगाह न आहियूं। इंसानी इमदाद खे हमास खे ख़त्म करण जी कोशिश में रंडक बणजण नथो ॾेई सघिजे। जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 12वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। सिंध समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में पीपल्स पार्टी पारां तक़रीबूं। ॻड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में मादर जमहूरियत जी मज़ार ते हाज़िरियूं भरे खेसि भेटा पेश कई वेंदी। मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो मुल्क ऐं क़ौम लाइ जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं, दुनिया जी सियासी तारीख़ में उन जो को मिसाल नथो मिले। बेगम नुसरत भुट्टो आइन जमहूरियत ख़ातिर क़ैद ऐं तशद्दुद बर्दाश्त कयो, पर पीपल्स पार्टीअ जो झंडो सरबुलंद रखियो। जॾहिं जमहूरियत ते राताओ हणी आमरीत मड़ी वई त मादर जमहूरियत आमरनि जे ख़िलाफ़ सख़्त मुज़ाहिमत कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो खे संदसि वरसीअ जे मौक़े ते ख़िराज अक़ीदत पेश। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो शफ़क़त, सब्र ऐं हौसले जी अलामत हुई। हुन जमहूरियत ऐं अवाम ख़ातिर पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करण खां बि न किबायो। पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर जो मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी वरसी ते पैगाम।
फरियाल टारपुर जो चवणु आहे त क़ाइदे अवाम जी शहादत खां पोइ बेगम नुसरत भुट्टो पार्टी ऐं आमरीत ख़िलाफ़ जिदोजहद जी क़यादत जो भार पंहिंजे कुल्हनि ते खंयो। मादर जमहूरियत एमआरडी तहरीक दौरान अवामी तहरीक खे मुनज़्ज़म कयो। मेहर जे इलाइक़े सिंधी बुटड़ा भरिसां मच्छी जे तलाउ वटां नौजवान जो लाश अथु। लाश जी सुञाणप ॻोठ बागो जलबाणी वासी नौजवान मोमिन जलबाणी नाले सां थी। नौजवान 3 ॾींहं अॻु गुम थी वियो हो, जंहिंजो अॼु लाश मिलियो। ॻोठाणनि जे इतलाउ ते पुलिस लाश खणाए तालुके अस्पताल मेहर मुंतक़िल कयो। ठटे मां 1 महीनो अॻु औरताणे आवाज़ ते इरखिजी अगवा थी वियल नौजवान इरफान मसीह बाज़ियाब थी वियो। पुलिस मूजिब इरफान मसीह खे सखर जे कचे मां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराए वियो। धाड़ेलनि इरफान मसीह जी बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो हो। ऐं ॼाम नवाज़ अली भरिसां वॾी शाख वटि भील बिरादरीअ जे 2 घरनि खे बाहि लॻी वई। अल्ह तल सड़ी रख थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाई।